बंगुल खान पुत लगोगी छो केड़ी बेचैनी थई ऐं कंहिंजो इंतजार थई मुंहिंजे अचण जो इंतजार पियो करी छा बहादुर खान खां भंगाया पैसा थो अचे ऐं दोस्तीअ में दगा थो करे मां पंहिंजा पैसा तुंहिंजे पेट मां बि कढी वठंदुसि दोस्त बणजी दगा थो करे ऐं यरगमाल थो करे पर मां दुश्मन बणजी आयो आहियां बंगुल खान सिद्धो सौतो सां जहिड़ो जोटियो अथमि ईअं दुश्मनी कबी आहे ईअं जहिड़ा कबा तो जियां यार बणजी गद्दारी ना है कभी बहादुर मां तोसां घटि कोन कंदुसि वॾो गंद थींदो बंगुल खान हल अॻियां थी शराफत ऐं तमीज़ सां अॻियां थी जेकॾहिं मज़म्मत कई तो वो समझी तो ना जानू वो दोसू जिंदा ही बादशाही खैर मुर्जे भी खैर खाली मोटी आया है हो या दरिया खान जू खंदी खणी आया है बाबल साईं दरिया खान जा पीर ज़ोर हा बचियो छो बचियो दरिया खान जेड़े बखेड़ इंसान के बचन घुर्जे आम बाबल साईं जमाल वारे केस में दरिया खान जे बंगुले के पुलिस घेरे में कई वेठी ही उन्हीं करे बची वियो इन जो मतलब त जेकॾहिं बहादुर गिरफ्तार थी वियो त पोइ असांखे बि हिकिड़ो माण्हू ॾियणो पवंदो वो इन करे त असां ते बि एफआईआर दाख़िल आहे न दिलावर गिरफ्तारी ॾियण लाइ तयार आहे न दिलावर मां तव्हां जूं ज़मानतूं कराए थो वठां जेको अवां जो हुकुम सरदार साईं बाबल साईं तकड़ में को भी फैसलो न कजो पहिरियां मां दरिया खान के हिकड़ी भली फे हॼां पोइ भली फैसलो कजो छाजो फैसलो दरिया खान के मारे मारे मुंह करे मञाईंदासीं फैसलो छाजो दरिया खान मुझे कदमन में गिरी जिंदगी जी खैरात घुरंदो पर पोइ भी मां उनखे मौत जड़ी जिंदगी ॾींदुसि हाँ सरदार साईं दरिया खान लाइ गोली खर्च करण अजायो आहे ॾींहं ॿिनि में वही मरी ॾींदो के चकमा देता वहां निकल
got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gonna live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants, so you better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, Yeah. baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad, chip on my shoulder cause they treat me. अदी ससी की आई मुझी गुदी माँ बिल्कुल ठीक आया अदी चाची हाँ तू ठीक है अकेली आई छा छोकरी जमाल किथे आहे न चाची मां मासी बसरा सां गॾु आई आहियां वो मूंखे दर ते छॾे पाण हली वई छोकरी कुछ अकुल कर अकुल नई कुंवार आहीं मुड़स खां सवाइ किनाब न वेंदी कर चाची घर में केर भी न हुयो जमाल बनीअ ते वियो हुयो तॾहिं मासी बसरा सां आई आहियां छॾीस खणी चाची आई आहे त ख़ैर आहे ससी असांजी हाणे महिमान आहे खणी ख़िदमत करीस तू बि महिमान आहीं मां तुंहिंजी बि ख़िदमत थी कयां तव्हां ॿई खट ते चढ़ी वियो त मां तव्हां ॿिन्हिनि खे ज़ोर थी ॾियां मां नौकरियाणी जो आहियां तव्हां जी ज़री न करे त करे छा हाणे मां वञा थी अधे सोढे जे घर तव्हां ॿई वेही हिक ॿिए जी ख़िदमत कयो जान छॾ ऐं वञण जी कर ज़रूरत बि नाहे तुंहिंजी वञी सोढ जो मथो खा ससी छॾ हिनखे तूं वे ससी ॿियो ॿुधाए कीअं आहीं ख़ुशि त आहीं न तबियत ठीक अथई अदी मीरा तुंहिंजी तबियत कीअं आहे मासी बसरा ॿुधाए पई त तुंहिंजी तबियत सही नाहे मां त बिल्कुल ठीक आहियां तुझे साम्हूं आहियां तूं ॿुधाए त तुंहिंजो जमाल कीअं अदी जमाल मुंहिंजो न आहे जमाल त कंहिंजो बि न आहे ससी इहो तूं छा थी चवीं जमाल हाणे तुंहिंजो जमाल न आहे छा मतलब आहे तुंहिंजो छा अधे जमाल जो रवैयो तोसां ठीक न आहे छा न अदी जंहिंसां मूं प्यार कयो हुयो उहो जमाल को ॿियो जमाल हुयो ऐं जंहिंसां मूं शादी कई आहे ही जमाल को ॿियो जमाल आहे अदी जमाल मटिजी वियो आहे थोड़ो घणो न पर सफ़ा मटिजी वियो आहे हू प्यार बदिरां मूंसां नफ़रत कंदो आहे मूंसां ससी ससी तूं मुंहिंजी ॾाढी भेण आई न तूं जमाल ईअं कीअं थो करे सघे तोसां बस बस कर ससी मां आया न साजिद खाना समझ में नथो अचे त छा कयां छा वरी छा कंदासीं हली था इन दरिया खान जा वाजट वॼायूं असीं दरिया खान सां तू बदू मुक़ाबलो कंदासीं साजिद असां दरिया खान सां विड़ी न सघंदासीं उहो असां खां ॾाढो थींदो शमीर खान त पोइ ही शेरू कहिड़े कम जो लाहियूंसि था हिन शेरू खे मैदान में ठीकु आहे साजिद शेरू खे बि चऊं था ऐं हुन सां गॾोगॾु थाणे ते एनसी बि कटायूं था ऐं पंहिंजा कुझु हमरा बहादुर जे मुक़ाबले जे लाइ मोकिलियूं था पोइ ॾिसूं था त छा थो थिए कुछ भी कर शमीर खान कुछ भी पर असांखे अॼोके ॾींहं में बाबा साईं हिते घुर्जे शमीर जेकॾहिं इहा ॻाल्हि ॻोठनि में पखिड़िजी वई त पोइ माण्हू असां ते खिलंदा ऐं इहा असांजी बेइज़ती आहे साजिद खान बेइज़ती त असांजी थी वई आहे हाणे सिर्फ़ मामा बंगुल खे बचाइण जी कर
त पोइ हल शेमीर हली था हिन शेरूअ खे चऊं असांजा ॿ टे हमरा वठी न दरिया खान खे साबु ॾिए अचे ईअं ई कबो आहे ठीक है खुदा सरदार साईं जो ख्याल रखो गुर्जे भी खैर खुदा बख्शे ॾाढी सी जुगेरा नथी लॻनि वे मूंखे इहो त ॿुधाए त तुम्हारे पुट जमाली जी तबीयत कीअं आहे? बाबर साईं जमाल बिल्कुल ठीक है। वाह वाह मुबारक हुजे खुदा बख्शे अल्लाह तुझे पुट खे नई जिंदगी ॾिनी आहे खुश नसीब जो तुझो पुट बची वियो आहे जमाल जो ख्याल रखजांइ हुनखे अल्लाह नई हयाती ॾिनी आहे इहो ई तुंहिंजो पुट जमाल तुंहिंजी कुराड़प जो सहारो आहे जी बाबर साईं भला ॾे ख़बर जमाल ऐं ससुई हाणे त पाण मिज़ाल मुड़ुस थिया ॿई पाण में ख़ुशि था आहिनि जी न हा 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 सरदार साईं बिल्कुल खुश है। अच्छा हा बाबर साईं ज़ाल मुड़ुस पाण में ॾाढो ख़ुशि आहिनि ॿिन्ही जो ॾाढो प्यार आहे हिक ॿिए सां। हाणे सम्झो ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ज़ाल ऐं मुड़ुस पाण में ख़ुशि हुजनि मुड़ुस ज़ाल जो ऐं ज़ाल मुड़ुस जी ठक हूंदी आहे ॿई हिक ॿिए जा हेप लिकाए ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि खुदा बख्श औलाद जे तरफ़ां लापरवाह न थी जाए। जी सरदार बाबर साईं मां लापरवाह न थींदुसि। खुदा बख्श तूं मथां इहो सम्झी जमाल जी शादी कराए तो पंहिंजो ॿार लाहे छॾियो आहे खुदा बख्श तुंहिंजूं ज़िम्मेवारियूं वधी वयूं ससीअ जो ख़ासि ख्यालु रखजांइ छा चयो मूं ससीअ जो ख़ासि ख्यालु रखजांइ। जी बाबर साईं बाबर साईं ससुई जो ख्याल रखण वारो त जमाल आहे पर मां खे कीअं ॿुधायां त जमाल हाणे जमाल न आहे रहियो हाणे न मां कंहिंखे कुझु बि कोन ॿुधाईंदुसि। खुदा बख्श जी बाबा साईं केतिरा ॾींहं थी विया आहिनि तुंहिंजे हथनि जी चांहि न पीती आहे हाणे मूंखे खीर पती चांहि पीआरो पती गड़क हुजे। ठीकु आहे बाबा साईं मुला जेसी ताईं तूं असांजा पैसा न ॾे तेसी ताईं तुंहिंजी असां जान कोन छॾींदासीं पता सम्झी त बहादुर खान हिकु दफ़ा नाकाम थियो त वञी चुप करे वेही रहंदो न बंगुल न मां तोखां पैसा त वठंदुसि ज़रूर वठंदुसि ऐं रुपयो रुपयो करे वठंदुसि। बहादुर हिकु टको बि कोन मिलंदी तिरनि जो तेल तिरनि मां ई कढिबो आहे मूं बि ईअं ई कढियो तुंहिंजे मामे मूंखां 30 लख रुपया वरिता उनजे मूं तोखां वरिता हिसाब बराबर थी वियो। पैसा त मां तुंहिंजे न पेट मां बि कढी वठंदुसि मां ॾिसां त तूं पैसा कीअं नथो मूंखे मारणो थी त भली मारे छॾ बाक़ी पैसा बंगुल खान तोखे 1 रुपयो बि कोन ॾींदो। पिछाड़ीअ में ईअं बि कंदुसि जेकॾहिं मूंखे मुंहिंजा पैसा न मिलिया त पोइ मां साड़ में ईअं बि कंदुसि तोखे मारे छॾींदुसि मतां या भुल हुजई त मां तोखे बख़्श कंदुसि न कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। पैसा बंगुल खे वॾी मस्ती आहे
हिनजी मस्ती मिटा छॾ न त हुकुम कर मूंखे कयास कारतूस ख़र्च। जानो इन गंद खे मारे गंद न कर। असांखे हिन जो गंदो लाश न खपे। असांखे पंहिंजा पैसा खपनि। ठीक आहे रेस, जेसी ताईं पैसा नथो ॾिए न त हिन जो अन्न पाणी बंदि। उन ई बुख मरंदो न पाणे दिमाग़ ठिकाणे ते अची वेंदुसि, पाणे पैसा ॾींदो। ठीक आहे जानो, हिन खे वठी वञी कुठीअ में बंदि करींसि ऐं 2-3 ॾींहं अन्न पाणी बि बंदि करींसि। पोइ हिन खां हाल अहवाल वठंदासीं। अरे से हिन खे वञी थो कोठीअ में बंदि कयां, हली त मच्छर ऐं मक्खियूं पटींसि। घणा ई ॾींहं एसीअ में निंड कई अथसि, हाणे हली पट ते निंड करे त किलियूं पटींसि त ख़बर पएसि। हलो नवाबजादी केॾां वई हुई है, कंहिंजी इजाज़त सां वई हुई है? जमाल मां पंहिंजे घर वई हुयसि। पंहिंजो घर? कहिड़ो पंहिंजो घर? हाणे तुंहिंजो ही घर आहे। बाबा जे घर वई हुयसि। छो ख़ैर त आहे जमाल? अहिड़ो चंबो हणाए जो बूथ फिरी वञे, वते दी पाड़े में रुलंदी। घर में केर बि न हुयो त मां मासी बसरा सां। खबरदार ससी, मुंहिंजी इजाज़त खां सवाइ घर खां ॿाहिरि पैर बि पातो अथई न त इहे तुंहिंजूं टंगूं भञी छॾींदोसि। जमाल तोखे छा थी वियो आहे? छा थी वियो आहे तोखे? मां बाबा जे घर वई हुयसि, अदी मीरा जी तबियत सही न आहे। तूं डॉक्टराणी आहीं छा? माण्हुनि जा इलाज कंदी वतंदी आहीं। हाणे इहे तुंहिंजा बहाना कोन हलंदा। तव्हां ॿिन्ही भेनरुनि खे जेकी बीमारी आहे न, मूंखे सभु ख़बर आहे। मूंखे सभु ख़बर आहे तव्हां ॿिन्ही भेनरुनि खे इश्क जी बीमारी आहे। खबरदार जमाल, अदी मीरा जे लाइ हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। मूंखे जेको चवणो अथई न चओ, पर अदी मीरा जे लाइ मां हिकु लफ़्ज़ बर्दाश्त न कंदीसांइ। छा कंदीअ? छा कंदीअ? मुंहिंजे साम्हूं थींदीअ? ॿुधाए न, तोसां मां विढ़ंदीअ मूंसां? ॾिसी जाती वञ मानी खणिया। मानी त मां कान्हे बचाई। जमाल तूं वेह त मां 5 मिंटनि में थी पचाए वठां। अञा तो मानी बि न आहे बचाई। बिल्कुलु मुंहिंजे घर मां वञ पड़े पले जे घर में रहो। मां तोसां शादी इन जे करे न कई हुई त हिन घर मां निकिरी वञा। एतिरा ॾींहं असांजी शादी कती वई आहे, हिकु लफ़्ज़ त मूंसां प्यार सां न आहे ॻाल्हायो। जमाल तोखे थी छा वियो आहे? छा थियो आहे तोखे? मुंहिंजो त मुकद्दर ई फिटी वियो आहे। न साजिदन न